माज़ी जी तारीख़ जो एक शानदार ऐं शाहकार हाई स्कूल अब्दुल कातियार असांजे मुंतखब नुमाइंदनि जे ज़हननि मां निकिरी वियो। एक तारीख़ी स्कूल जंहिंमां लखे शागिर्द पढ़ी जज, जर्नल, MPA, MNA, DC ऐं ॿिया वॾा ऑफिसर बणिजी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत में मसरूफ़ अमल आहिनि। साबिक़ सेक्रेटरी अली अहमद लुंड, MNA हाजी रसूल बख्श चांडियो, साबिक़ DEO सईद अकबर अली शाह, प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा सुंगरो समेत लखें इल्म जे आशिक़नि हितां इल्म जो जाम नोश कयो। पर 2005 खां पोइ हिन स्कूल जी तारीख़ी इमारत खे ढाहे नई इमारत जोड़ण जो कमु अध में छॾे वियो, जेको अञा ताईं मुकमल थियो न। स्कूल जूं ईंदड़ सालियानूं बजटूं बि लैप्स थी वियूं। अॼु ही स्कूल खंडर बणिजी चुको आहे, न इमारत, न पटड़ी, न दर, न दरियूं। बरसातनि में ही स्कूल ॿुॾियो वञे। स्कूल जी चौदीवारी आहे ई कोन, मेन गेट बि कोन्हे। सवें शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल, छितनि मां किरंदड़ चापड़ सबबु मौत जे मुंहं में वेठल ॿारड़ा, पर कंहिं बि सार न लधी। सियासी नुमाइंदनि, न कामोरनि, न वरी मक़ामी मोतबरनि को किरदारु